वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल अख़िल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअद अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जत सब जवान पर मर्द मंझल है करो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान। पोए छुटंदो सारो जहान आर्य जे एहसान से। वेह वनी वटतन कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां वरी वारे ॿिया लिखन पनो सो पाड़ीन जंहिंमें मिलण मोहम्मद जो। हमदई सलात खां बाद काबिले एहतराम उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजां अव्हां प्यारनि मुस्लमाननि भाइरनि जे ख़िदमत में हिक आयत करीमा तिलावत करण जो मूं शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मोनाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु हक़ वारियूं ॻाल्हियूं बयान करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधण खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम।
प्यारा मुसलमान भाइरो जीअं तव्हांखे मालूम आहे असांजे प्यारे भाउ अदा नवाज़ अली साहब पंहिंजे मरहूम वालिद साहब ऐं पंहिंजी मरहूमा न्याणी जे ॿारे जे सिलसिले में अॼु को ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे जंहिंमें असां तव्हां सभु शरीक थिया आहियूं दुआ कयो त अल्लाह साईं असांजी शिरकत खे क़बूल फरमाए अदा नवाज़ अली साहब वारनि जेको ख़र्च कयो आहे इत्माम इंतज़ाम कयो आहे सो रब करीम पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह साईं मरहूम ते मरहूमा ते रहम ऐं करम फरमाए सदन सगीरन कबीरन गुनाहन खे माफ़ फरमाए अल्लाह तबारक व तआला जी ज़ात शल जुमला मरहूमीन मरहूमात ते रहम ऐं करम फरमाए मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो जीअं त टाइम काफ़ी थी चुको आहे इंशाअल्लाहुल अज़ीज़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जंहिंजे लाइ मशहूर आहे सिंध जे सूफ़ियन जो सरताज साईं जन जो उर्स मुबारक हली रहियो आहे अॼु साईं जे उर्स जी तारीख़ आहे सुभाणे तक़रीबन आम मोकल बि आहे सुभाणे आम तातील भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे सिलसिले में त असांजो प्यारो भाउ अदा हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब मूंखे अॻु में ॿुधायो हो त साईं ही जेको प्रोग्राम आयो ऐं भिटाई साहब जे उर्स वारी रात आहे त असांखे भिटाई साहब जो ज़िक्र ॿुधाए मदीने जे साईं फरमायो त ज़िक्रुल अंबिया इबादत नबियनि सगोरनि जो ज़िक्र ॿुधाइण अल्लाह जी इबादत आहे व ज़िक्रुस सालिहीन कफ़ारतुम मिनज़ ज़ुनूब ऐं वलियनि जो अल्लाह वारनि जो ज़िक्र ॿुधण सां गुनाह माफ़ थी था वञनि ख़ताऊं माफ़ थी वञनि त इंशाअल्लाह उन खां अलावा अल्लाह जे वली कामिल जो जिते बि जंहिं बि वलीअ जो ज़िक्र थी उन जी निगाह उन महफ़िल ते थी पवंदी त प्यारा मुसलमान भाइरो इंशाअल्लाह वलियन सगोरन जो ज़िक्र थींदो उन में भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह जो सरे फ़हरिस्त ज़िक्र थींदो आखिर में इंशाअल्लाह जीअं त दोस्तनि जी फरमाइश आहे सुहिणे बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जी करामत जे मुरीद दावत कई हो शींहं खे ताम खाराइण वारी या इंशाअल्लाह आखिर में हुन जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ सां मदीने जे ताजदार जे हिन फरज़ान फरमान आली शान ते अमल कजो त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाम मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उनखे मुंहिंजी सलात सां सींगारे रहिजो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे सल्लल्लाहु अलैहि हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो अल-अखिल्ला खबरदार अव्हांजा दोस्त यौमाइज़िन क़यामत वारे ॾिहाड़े बादुहुम लिबाद अदू क्या मजे ॾियारे हिक ॿिए जा मुखालिफ़ हूंदा या साथ छॾे वेंदा इल्लल मुत्तक़ीन मगर दोस्ती अल्लाह वारनि जी या आयत करीमा जो लफ्ज़ी तर्जुमो खिला जमा आहे खलील जी यानी दोस्त ऐं खिला माना घणा दोस्त
यानी अल्लाह से को फरमाए त अवां जा जेके दुनिया वारा दोस्त आहिनि यार आहिनि इन्हनि दोस्तनि खां मुराद उहे दोस्त जेके मुंहिंजा प्यारा दोस्तो बुरा दोस्त आहिनि बुरी संगत आहे उहा मुराद आहे जी अल्लाह से फरमायो ला यनफउ मालुन वला बनून इल्ला बिक़ल्बिन सलीम यानी क़यामत जे ॾियारे के माल कम कोनी दो पुट कम कोनी दा पर हदीस पाक में आहे त चंगा जेके नेक पुटन भलारो माल जेको सदक़े खैरात में ज़कात में मुंहिंजा प्यारा भली जायन ते खर्च जो वो अवां के क़यामत जे ॾियारे कम ईंदो पर अल्लाह से मुतलकन फरमायो कुरान पाक में त अवां जो माल अवां जो पुट न माल इन्हनि पुटन खां मुराद उहे पुट जेके ना फरमान मुंहिंजा प्यारा माल खां मुराद उहो माल जेको अवां जो हराम कमनि में हलियो वियो हलाल में कम न आयो उहो माल मुराद आहे त हिते बि दोस्तनि खां मुराद उहे दोस्त क़यामत जे ॾींहुं फिरी दुश्मन थींदा मुखालिफ़ थींदा उल्टा शाहिद ऐं गवाह बनबा जेके मुंहिंजा प्यारा बुरा दोस्त आहिनि उन्हनि बुरे दोस्तनि जे लाइ रब करीम फरमायो इहे अवां खे कम कोन ईंदा पर जेकॾहिं तव्हांजा चङा दोस्त आहिनि तव्हांजा आलिम सगोरा दोस्त आहिनि तव्हांजी दोस्ती नेकनि सां आहे नमाज़नि सां आहे परहेज़गारनि सां आहे मुंहिंजे चङनि ॿारनि सां दोस्ती आहे इहा दोस्ती इन खां कटियल आहे यानी इहा दोस्ती त क़यामत जे ॾियारे अवां खे कम ईंदी पर उहे अवां जा यार उहे अवां जा संगती जेके अवां खे बुरे रस्ते ॾे वठी वञण वारा आहिनि अवां जी जेका बुरी संगत आहे बुरी दोस्ती आहे इहे दोस्त अवां खे क़यामत जे ॾियारे कम छा पर उबतो तव्हांजे मथां शाहिद थी बीहंदा तो मौला असां सां गुनाह में ही भी शरीक हो हिन कम में ही भी शरीक हो यानी शायद थी बीहंदा मुंहिंजा प्यारा उहे दोस्त जेके बुरा दोस्त आहिनि जिन जा रस्ता बुरा आहिनि चङा न आहिनि उहे मुंहिंजा प्यारा मुराद आहिनि पर जेकॾहिं सुठा दोस्त आहिनि सारी दुनिया जा दोस्त दोस्ती ख़राब न आहे बल्कि मुंहिंजा प्यारा कंहिंजी नुमाज़ीअ सां दोस्ती आहे कंहिंजी ख़ुदा जे सचे बाने सां दोस्ती आहे ख़ुदा जे सखीअ बाने सां दोस्ती आहे कंहिं आलिम सगोरे सां दोस्ती आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो इहे दोस्तियूं रायगा न आहिनि इहे दोस्तियूं मुंहिंजा प्यारा ख़राब न आहिनि ये कम वारियूं दोस्तियूं आहिनि बल्कि अल्लाह से अॻिते हली फरमायो इल्लल मुत्तक़ीन मुंहिंजा बानो परहेज़गारनि जी दोस्ती यानी चङनि जी सोबत चङनि जी दोस्ती उहा तव्हांखे सिर्फ़ क़यामत जे ॾियारे न बल्कि दुनिया में भी कम अचण वारी आहे अल्लाह वारनि जी संगत नेकनि जी संगत सुठनि माण्हुनि जी संगत दुनिया में भी इंसान खे कम ईंदी आहे ऐं आख़िरत में भी मुंहिंजा प्यारा उहा संगत कम ईंदी उहा दोस्ती कम ईंदी उहे दोस्त उहे संगती कम ईंदा जेके मां रब जा दोस्त जेके मुंहिंजा प्यारा बाना आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो त हाणे मालूम थियो त दोस्ती बि माण्हू करे त ॾिसी वासी सोची समझी त आऊं जंहिंजे सोबत में विहां पियो आऊं जंहिंसां संगत रखां पियो दोस्ती रखां पियो अॼुकल्ह त दोस्ती जो लफ़्ज़ आम आहे ऐं जेके नुक़सान थियनि था अॼुकल्ह दोस्ती मां थियनि था अॼुकल्ह दोस्ती मुंहिंजा जीअं असां अख़बार में ख़बर में पढ़ूं था त मुंहिंजा प्यारा दोस्ती यानी इहा दोस्ती दुनिया में भी ख़तरो आहे आख़िरत में भी ख़तरो आहे आखिरत में भी यह दोस्ती नुकसानदा है ऐं हिते भी नुकसानदा है अल्लाह सिंधु फरमाए त जदे दोस्त करी दोस्त रखी त ॾिसी वासी दोस्ती रखदा मुंहिंजा प्यारा जे ॾिसी वासी रखण दे त पोइ उहा दोस्ती तोखे हिते बि कम ईंदी कब्र में बि कम ईंदी त हशर में बि कम ईंदी हाणे बेटा साहब रहमतुल्लाह अलैह सिंधी बोली में हिकिड़ो इशारो कयो पाण फरमाइनि था होश करे हल हंजड़ा यार बध जे मबेल बघन से
तो दुनिया में होश सां तरीक़े सां हर माण्हू खे न चिंबड़जां हर माण्हू खे दोस्त न बनाइजां बघो जो कोन बघो मूंखे हिकिड़ो दौर यादि आहे असां जॾहिं मेयूं चाढ़ींदासीं नंढा पोइ मेयूं चाढ़ींदासीं पोइ रेशमी धागे जी हिकिड़ी खंजड़ी ठाहींदासीं हिते मां शहर जो माहौल आहे खंजड़ी अलाए सम्झो यार मुंहिंजा प्यारा उहा असां ठाहींदा हुआसीं रेशमी धागे खां पोइ पन्ना हूंदा हुआ जेके ज़मीन जा उन पन्ननि ते उहे काठियूं हणी लॻाए छॾींदासीं उन में हरू भरू को ॿियो पखी कोन फासंदो बघो फासंदो बघो फासंदो त भिटाई साहब त फरमाए त उन में अक़ल घटि आहे सोचींदो न आहे सम्झंदो न आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ईअं पियो अलाह तवार हलंदो आहे त कहीं न कहीं खंजड़ी में फासी पवंदो आहे फरमाए थो त हंज वारी चाल हल हंज वांगर दुनिया में होशियार थी हल दोस्ती यारी रखण में हर शय में जेको आहे सो पंहिंजो अक़ल जोड़ाए जा ॾिसी वासी कम कजां मतां बघे वांगर किथे फासी न पवे हाणे इन्ही दोस्ती का घणा इशारा आलिम उन्हनि में भी दोस्ती जो ख्याल रखो घणा त अहिड़ा जो वरी गुमराह न करे छॾे घणा अहिड़ा ॾाढी वारा बि घुमनि पिया पटकनि वारा घुमनि पिया मुंहिंजा प्यारा उन्हनि दोस्तनि खां बि बचा कजे रब जो फरमाए त इहे दोस्त बि तुंहिंजे ईमान खे ख़राब कंदा ये दोस्त न तोखे हिते कमी दा न आखिरत में जेकॾहिं दोस्ती तोखे लॻाइणी आहे त कंहिं ग़ुलाम मुस्तफ़ा सां रसूलुल्लाह जे हुबदार सां मदीने वारे साईं जे मोहब्बती माण्हू सां दोस्ती लॻाइजे इहा बि दोस्ती तोखे मदीने पहुचाए तोखे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क अता फरमाईंदी त मुंहिंजा प्यारा जेके भी दुनिया में दोस्तियूं आहिनि जेके भी दोस्ती जा तबका आहिनि उन्हनि तबकनि में गौर कजे निहार जे रिश्ते रखण वक़्त बि त आउं रिश्तो करियां पियो अॻियो माण्हू जो मसलक छा आहे अॻियो केरु आहे अहिड़े नमूने सां दोस्ती जे लाइ बाक़ी दुआ सलाम हलंदो रहंदो जेका दोस्ती आहे निस्बत आहे उहा अहिड़े माण्हू सां गॾिजे जंहिंजी निस्बत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सची उन माण्हू सां जेकॾहिं माण्हू दोस्ती कंदो त इहा दोस्ती दुनिया में बि कमी ईंदी आख़िरत में बि कमी हाणे अल्लाह वारनि जी दोस्ती ते हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ सलात खे भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब प्यारा मुसलमान भाइरो बुजुर्ग जो नालो वा अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह वक्त जो वॾो जय्यद आलिम वली कामिल मुफस्सिर कुरान ऐं ॾुखे में ॾुखी जेका तफ़सीर आहे बुजुर्ग लिखियो आहे उहा बि तफ़सीर इमाम राज़ी जी आहे तफ़सीर कबीर साईं जे इल्म जो अंदाज़ो हीअं लॻाइजे त बिस्मिल्लाह जी तशरीह साईं बयान कई आहे तफ़सीर कबीर में घणा पन्ना साईं भरिया पर पोइ बि चवनि था त मूं मुख़्तसर तशरीह कई आहे जे अञा बि चाहियां त 10,000 मसइला बिस्मिल्लाह जे मुतलक़ जेके मुंहिंजे ज़हन में आहिनि ऐं लिखां कोन 10,000 मसइला 10,000 ॻाल्हियूं अञा बि मां फखरुद्दीन राज़ी जे ज़हन में आहिनि पर किताब ॾुखो थी वेंदो तफ़सीर वॾो थी वेंदो ऐं वाक़ई बिस्मिल्लाह त बिस्मिल्लाह आहे जंहिं जवान जो उर्स आहे उन खां पुछूं बिस्मिल्लाह चाहे पान फरमाए तो कोड़ी किताबन में अखर मिलोई एक जे नजर अथई नेक त बिस्मिल्लाह बसवा ऐं बिस्मिल्लाह आहे चाहे मुख़्तसर सॼो क़ुरान बिस्मिल्लाह में बंद सॼो क़ुरान बिस्मिल्लाह में बंद सजी बिस्मिल्लाह बा में बंदा बे जेका है बिस्मिल्लाह जी बे बा इन्हीं में बंदा ऐं इहा सजी बा वरी बे जे हेठां जेको नुक्तो आहे इन नुक्ते में बंदा हज़रत मौला अली शेर खुदा फरमाईंदा इहो नुक्तो मां हैदर करार इहो नुक्तो मां आया जेको बे जे हेठां मुंहिंजा प्यारा त बिस्मिल्लाह वॾी ॻाल्हि आहे बहरहाल जॾहिं बि खाधो खाओ जॾहिं बि सफ़र कयो
को भलारो कम कयो तो बिस्मिल्लाह जरूर पढ़ो इंशाअल्लाह या आदत थी वई तो बिस्मिल्लाह के पाणी बुधाईंदी त मां छा जै तामते जै खादे ते बिस्मिल्लाह पढ़ंदो तो खादो उन खादे में बरकत थींदी उन खादे में शैतान शरीक कोन थींदो शरीर जिन शामिल कोन थींदा मुंजा प्यारा उन खादे में शिफा ईंदी बरकत केड़ो भलो कम कंदो ये पंहिंजी आदत बनायो आदत बिस्मिल्लाह पढ़ने जी पर विसरी वने तब आखिर में चो विच में चो जने भी याद अचे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ये लफ्ज चई छो या ये अरबी में या बी ज़बान में बनाचन अव्वल आखिर बिस्मिल्लाह यो चई छो प्यारा मुसलमान भाइरो अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि वडो आलिमा वडो बुजुर्गा जै शैतान जे शर खां बचण जे ला जने मानू जे वफात जो टाइम ईंदो आ उन टाइम शैतान पानी जो प्यालो खणी बीहंदो आ मुजा प्यारा इंसान के गुमराह कंदो आ उन वक्त ताईं वही कोशिश में हूंदो आ इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन शैतान इंसान जो आखिर दम ताईं दुश्मन पर आऊं तो चाहूं तो शैतान खां भी वड्डो दुश्मन इंसान जो नफ्स हाने जडे शैतान पे गुमराह थो ते शैतान के गुमराह के शैतान के नफ्स गुमराह अना गुमराह कयो मैं आऊं बाहे की पैदाश आदम अलैहिस्सलाम मिट्टी जी से पैदा अज भी रुको मैं खत्म थी वने आऊं मां खत्म थी वने तो सब मसला हल थी बेटा साहब तो फरमायो तो वडो वेरी जो कोई नफ्सा जी शैतान के कोन बख्शो उनके भी गुमराह करे छदी रस्ते ता ला थई शाह साहब तो फरमाए त शिकारी शिकार जो पह पचारो कल किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कल पर मजो मारियो तन जिन मिरू मारियो माठ में यानी अंदर वारो नफ्स जिन मारियो मुजा प्यारा दोस्तों यो नफ्स कदे मरदो किथे मरदो अल्लाह वारन जी दोस्ती खां मरदो अल्लाह वारन वट हिन जे हिन नफ्स जो मौत आहे हिन नफ्स जो झुकाइण उनन जो इलाज उनन जी दवा दारू अल्लाह वारन जे दुकान ते पई अल्लाह वारा जान था बेटा साहब तो फरमाया त जे भाई जोगी थिया कर हाल फकीरी जे विक विकते मिलन गारियो तब चवंदो अच जांजी कावड़ पंहिंजे कल्ब जे तो पानी वांगे पी पो सामो थदो सी लहर न लोडो हणे सब खाग में ये कोई नफ्सा इन नफ्स के काबू कजे इन नफ्स के मार दे मुजा प्यारा इन नफ्स के मारी जड़ जेके माहिर ओए खुदा जा परहेजगार बाना ओए अल्लाह जा भलारा बाना उनन जी दोस्ती में उनन जी सोबत में ही नफ्स काबू इंदो आ छो जो उनन के ओए वडा इन नफ्स जा शिकारी थी गुजरिया है उनन के खबरा त नफ्स के काबू किए कबो सुल्तान बाहू यही गाल बुधाई फरमाए तो तस्बीह फिरी पर कल्ब न फिरिया ते की लेना तस्बीह फड़ के इल्म तो पढ़िया पर अदब न सिखिया की लेना इल्म पढ़ के झाग बिना दूध जमदा नहीं बहू तोड़ी लाल होवन कड़ कड़ के
सुल्तान बाहू जो मक़सदी कलाम ही आहे त ईमान इस्लाम नमाज रोज़ो हज ज़कात हे चिल्ला इल्म सब खीर आहे पर खाली पियो खीर खे काढ़ी दे मक्खन कोन निकिरंदो जेसि ताईं इन में खटो न पियो आहे छाछ चवंदा पंजाबी में खटे खे पाण खटो चवंदा आहियूं हमारा छा छा चओ माना खीर खे ॼमाइण जे लाइ उन में लस्सी जो ढुक विझणो पवंदो आहे जॾहिं इहो विझबो आहे तॾहिं मुंहिंजा प्यारा खीर ॼमंदो आहे पोइ उन मथां लस्सी बि निकिरंदी आहे त मक्खन बि निकिरंदो त साईं फरमाए त इहो सॼो ईमान इहो सॼो जेको दरिया आहे इन जो निचोड़ इन मां हासिल कलाम तॾहिं निकिरंदो जॾहिं अल्लाह वारनि जी नज़र में शामिल हुजे अल्लाह वारनि जो फैज़ इन में शामिल हुजे अल्लाह वारनि जी सोबत दोस्ती इन में शामिल थींदी सब मसलो हल थींदो नफ्स भी मरी पवंदो रस्तो सुठो मिली वेंदो मुंहिंजा प्यारा ॿिन्ही जहाननि में बेड़ो पार थी वेंदो इहो कमाल अल्लाह वारनि वटि इहो अल्लाह तॾहिं रब करीम फरमाए अल्लाह से फरमाए तो इन्नल्लाह मअल मुत्तकीन जे मां रब खे ॻोल्हणो आहे त अल्लाह वारनि जे दुकान ते ॻोल्ह इन्न रहमतल्लाह करीब मिनल मुहसिनीन जे मुंहिंजी रहमत खे ॻोल्हणो आहे त अल्लाह वारनि वटि ॻोल्ह इन्नल्लाह मअल लज़ीन तक़ौ वल्लज़ीन हुम मुहसिनून बेशक मां इन्हनि मोहसिननि माण्हुनि सां इन्हनि परहेज़गार ॿारनि सां गॾु आहे तूं बि उते आ उन्हनि जी सोबत दोस्ती संगत इख्तियार कर त मां रब मुंहिंजी रहमत तोखे मिली खुदा हूअं बि मिले थो पर देर में ऐं अल्लाह वारा जीअं साईं मौलाना अब्दुल गफूर साहिब जी ॾाढी भली ॻाल्हि ॿुधाई असां पुछो साईं खां त भला नक्शबंदी ऐं कादरी सिलसिले में फ़र्क़ु छा आहे त पाण किताबनि जे मुताले सां ॿुधायूं त नक्शबंदी सिलसिलो अहिड़ो आहे त जेका मंज़िल बाद में माण्हू कमाए हासिल कनि था नक्शबंदी सिलसिले में उहा पहिरीं अता थी वञे उहा मंज़िल पहिरीं मिली थी वञे जेका ॿियनि सिलसिलनि में घणी महिनत खां पोइ हासिल थींदी आहे उहा अॻ में हासिल थींदी आहे त रब मिलंदो आहे आम माण्हू तहज्जुद पढ़े परहेज़गारी करे कोशिश करे ठीकु आहे पर अल्लाह वारनि वटि इहा पाक ज़ात जल्दी मिलंदी भिटाई साहिब जा मुर्शिदन मोहम्मद अहमद कोरी जिते मक़बरो शरीफ आहे पंहिंजे मेमणगोड़ जा माण्हू घणा वेंदा आहिनि हाज़िरी जे लाइ मक़बरे शरीफ जिते क़िबला साईं पीर आगा अलहाज सैयदी मोहम्मद इब्राहिम जान सरहदी रहमतुल्लाह अलैहि जो दरबार आहे उन खां थोरो अॻिते भिटाई साहिब जे मुर्शिदन जो मज़ार यानी मोहम्मद अहमद कोरी खट्टी कोरी को कम कंदा मुंहिंजा प्यारा भिटाई साहिब जा मुर्शिदा ॿई भाइर हा ॿई जलाली हा हज़रत भिटाई साहिब हिकु दफ़ो फ़क़ीरनि सां गॾु इन गंजे टकर ते आया फरमायो अवां इते बीहो त मां पंहिंजे मुर्शिदनि सां मिली अचां उन्हनि खे उते विहारियो पाण विया पंहिंजे मुर्शिदनि सां मिली वापसि फ़क़ीरनि पुछियो त साईं भला तव्हांजा जेके मुर्शिद आहिनि उहे कहिड़ी क़ौम जा आहिनि कंहिंसां तालुक़ रखनि था मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो शाह साहिब फरमायो मुंहिंजा मुर्शिद कोरी आहिनि क़ौम जा कोरी मोहम्मद अहमद साईं तव्हां शाह साहिब बुखारी सैयद वरी तव्हां कोरी मुर्शिद कया वो पाण उन्हनि खे फरमायो अवां खे कहिड़ी ख़बर ज़ात ते ॾात कान्हे का जेके आया से अॻियां ऐ फ़क़ीरो मुंहिंजा मुर्शिद उहे कमाल वारा आहिनि जो हलो हलो कोरिए नाज़ुक जनी जो नी कढी निसारो नी छिनण मूर न सिखिया फरमाया मुझे मुर्शिदन में जुदाई आहे जुदाई तो वे सिखिया ही ना है जेको अचे तो मेरी मुलाकात में रब सां मिलाए
अल्लाह सां मिलन था तो यानी यो सौदो अल्लाह सां मिलण वारो वापार यो अल्लाह वारन वट जल्दी तय थी वेंदो आ अल्लाह वारन वट जल्दी खुदा पाक मिली वेंदो आ हुआ कई मंज़िलूं पो अल्लाह मिले या अना मानू केड़ा खिसकी वने पर अल्लाह वारन वट वेंदो ये एड़ा उस्तादन ये एड़ा माहिरन जो खुदा जो कसम इनन जी दोस्ती में शैतान जो हमलो कम करे न नफ्स अम्मारो हमलो करे सके न बद मज़हब जे मथे हमलो करे सके अल्लाह वारन जी तंद अल्लाह वारन जो धागो अल्लाह वारन जी तस्बीह जो कमाल यो आ जो इंशाअल्लाह ताला पो पटरी लैन ता लंदो ही कोन यो अल्लाह वारन जी दोस्ती जो फायदा बहरहाल हजरत अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैहि इरादो कयो त आलिम त बरदस्तो है वडो आलिम आयो इल्म जा त मूं वटि दरिया हाने तरीक़त मार्फत में कदम रखा कहीं अल्लाह वाले जो हथ वठा इन नियत सा 100 मील है किलोमीटर ने मील तकरीबन समझो कि हिता का हैदराबाद कराची खां हैदराबाद ताईं जो सफर कयो उते रहंदो हो हज़रत साईं ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह ही बुजुर्ग को हिन जी निगाह में वो खुदा पावर रखियो जो एक दफ़ो पंहिंजे दरबार में वेठा दरवाजे ते हिकिड़े फ़कीर अचो सी ख्वाजा साहब दे ख़बर अवां माण्हू चवंदा आहिनि वलियन जी निगाह कीमिया सोना असां त तव्हांजी निगाह जो इहो कमाल करे कोठो हीअं जो सवाल कयूं साईं नज़रूं मथे खयूं हेठि ॾियारींदा मथे खयूं त कुदरत अल्लाह जी साम्हूं जी कुतो गुज़रियो कुतो जो गुजरियो तो साईं जी निगाह कुत्ते ते हली वई मिस्र जी तारीख़ तो वो कुतो उन ॾींहं खां पोइ कंहिंजे दर ते टुकड़ मानी जे लाइ हिक जाइ ते वेठो हूंदो शहर जा सभई कुता टुकड़ मेड़े इन जॻह ते रखियल बुजुर्ग जी निगाह पइजी वई तो उन कुत्ते खे बि रंग लॻी वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो उन बुजुर्ग वटि विया ख्वाजा नजमुद्दीन कुबरा जई वक्त में उते पैदा त सज लही वियो मानी नगर पानी थियो हाणे सोमणी खां पोइ साईं सां फ़कीर मिलायो मुलाकात थी साईं फरमायो त फखरुद्दीन मुरीद थियण आयो आहे जी मुरीद थियण साईं छा कयो निगाह सां जेको बि साईं मौलाना फखरुद्दीन राज़ी जो इल्म हो वो पंहिंजे निगाह सां सीने मां सभी कढी वरितो अहिड़ो कमु थियो जो साईं खे बिस्मिल्लाह बनाए घणा माण्हू चवंदा आहिनि पर इहो मज़ाक बि न कजे घणा चवंदा आहिनि बाबा हलो फलाणे पीर ते या वरी पंहिंजे मावरे में मिसाल ॾींदा आहिनि पीर पुट न ॾींदो त ज़ाल त कोन खसींदो इहो हिकिड़ो मुहावरो बनियल आहे माण्हू ई ॻाल्हियूं कंदा बाबा पीर पुट न ॾींदो त बि ज़ाल कोन खसींदो इहो ग़लति आहे अल्लाह वारे खे ख़ुदा उहा ताक़त ॾिनी आहे जो इल्मु खसे त बि खसे सघे इल्म वठे तो वठी तो सके वो ताकत आ खुदा वारन खे अल्लाह वारन खे मुजा प्यारा दोस्तो त अल्लाह जे वली पंहिंजे निगाह सां सॼो इल्म पाण खणी वठो हाणे इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि खे बिस्मिल्लाह बुधायो अर्ज़ को सुना ही छा पाण साईं ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैहि फरमायो मौली साहब असां वटि तू मुरीद थियण आयो आहे असां तुंहिंजे सीने में असां तुंहिंजे दिल ते नज़र डोड़ाए इल्म त तो वटि वॾो आहे दरिया इल्म जो वहे थो पियो पर उन सां गॾु असांखे तकब्बुर जो जबल बि नज़र आयो फखर वॾाई जा जबल नंढा संढा नज़र आया जॾहिं असां वटि तूं आयो आहे ज़मीन खणी असां मार्फत तरीक़त जे माहिरनि वटि आयो आहे त मूंखे ज़मीन हमवार करे ॾियो पाणी सरखो झले फसल सही करे त पोइ असां उन जे लाइ अॻ में सॼे सीने जी सफ़ाई कई आहे इल्म असां पाण वटि रखी छॾियो आहे हाणे असां तुंहिंजे सीने में पंहिंजे मार्फत जो ट्रैक्टर हलाईंदासीं पंहिंजो तरीक़त जो बिल्डो
बुलडोजर हलाए ये सब पहाड़ हटाए किराए जमीन के हमवार कंदासी तुझे नफ्स के मारींदासी उन खां बाद मंज़लूं हलंदियूं पो इल्म भी तोखे मिली वेंदो मौलाना फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह दिल में सोचो त फकीर पंहिंजे हिसाब में हाल में आ अलाए अॻिते छा थींदो अर्ज़ कई सोना मूंखे इल्म वापसि दे ऐं सोची समझी पोइ सुभाणे ॿुधाईंदुसि साईं इल्म वापसि करे छॾियो हाणे रात जो सुतो पियो आहे सोचे पियो अलाए केतिरो वक़्तु लॻे माण्हू साईं साईं कनि था पेरे पवनि था हथ चुमनि था फतवाउनि लाइ अचनि था हे सभु कम वेंदा भला हाणे ॻोठ वञूं ॾिसंदासीं सुबुह जो नाश्तो पाणी करे साईं खे अर्ज़ कई सुणो तव्हांखे शाबाश हुजे पर मूं खां ॻाल्हि चए ऐं हाणे वञा थो पोइ सोची सम्झी साईं फरमा अवां जी मर्ज़ी हाणे ॻाल्हि खे नुक़्ते खे ज़हन में रखिजो त सिर्फ़ मुलाक़ात थी लंगर खाधऊं अल्लाह वारे सुबुह जो नाश्तो कयूं हलिया मुरीद कोन ओठ आया पंहिंजे शहर में आया उते हिकिड़ो रिसालो लिखियो जंहिंमें हिकिड़नि बुज़ुर्गनि लिखियो 360 जवाब ऐं हिकिड़नि लिखियो 100 जवाब कहिड़ी ॻाल्हि जो त सिर्फ़ अल्लाह वहदहु ला शरीक इन ते साईं हिकिड़ो रिसालो लिखियो जंहिंमें मुंहिंजा प्यारा उनमें दलाइल साईं पेश कया हा छो किन लिखियो आहे 100 दलाइल हा किन लिखियो आहे 360 बहरहाल अहिड़ो साईं रिसालो बि लिखियो पर जॾहिं वफ़ात जो टाइम आयो विसाल जो मुंहिंजा प्यारा शैतान साईं जे मथां अची बीठो चवण लॻो मौलाना फखरुद्दीन राज़ी दे ख़बर त अल्लाह घणा आहिनि रब घणा अल्लाह घणा साईं फरमायो रब हिकिड़ो आहे दलील दे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद शैतान भी उस्ताद मलाए गुजरियो आहे मुंहिंजा प्यारा पंहिंजे इल्म सां उन दलील खे तोड़े छॾियाई वरी अल्लामा फखरुद्दीन ॿियो दलील क़ाइम कयो टियों दलील क़ाइम कयो 60 दलीलूं 100 दलीलूं पेश कयाई 100 दलीलनि खे शैतान पंहिंजे इल्म सां रद्द करे छॾियो मुंहिंजा प्यारा हाणे अहिड़ो वक़्तु अची वियो जो हज़रत साईं मौलाना फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह जी ज़बान मां अहिड़ो ग़लत कलमो निकिरी वञे जंहिंसां साईं जे ईमान वञण जो ख़तरो हो विचवी जी नमाज़ जो टाइम हो साईं अल्लामा ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह अलैह वज़ू पिया फरमाइनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो साईं अल्लामा फखरुद्दीन राज़ी खे अचानक ख़्याल आयो त फलाणे बुज़ुर्ग वटि वियो होसि वो अल्लाह वारो मुंहिंजा प्यारा तसव्वुर में वो बुज़ुर्ग आयो जीअं जो साईं हिते तसव्वुर कयो अल्लाह ख्वाजा नजमुद्दीन कुबरा पंहिंजे ॻोठ में वज़ू पे कयो एतिरो फ़ासिलो आहे जेतिरो हैदराबाद कराची विच में फ़ासिलो आहे साईं वज़ू जे दौरान कौरो खणी हीअं मुंहिंजा प्यारा वण खे हयो वण में बि कौरो लॻो ऐं मुंहिंजा प्यारा पाण उथी बीठा पाण फरमायो कुल अल्लाह वाहिदुल बिला दलील मौलाना फखरुद्दीन चओ त मुंहिंजो रब बग़ैर दलील जे हिका मुंहिंजे रब जे हिक हुअण जे लाइ कंहिंजे दलील जी ज़रूरत कान्हे का कुल ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम ला हौल पढ़ शैताना भॼी वेंदो तुंहिंजो ईमान बची पवंदो वे कलमा हैदराबाद जे फ़ासिले खां कराची ताईं मौलाना फखरुद्दीन राज़ी ॿुधा मुंहिंजा प्यारा पाण लाहौर पढ़ियाऊं ऐं चयाऊं शैतान मुंहिंजे रब जे हिक हुअण जे लाइ दलील जी ज़रूरत न आहे मुंहिंजो रब बग़ैर कंहिं दलील जे हिक आहे लाहौर पढ़ियाऊं शैतान भॼी वियो साईं जो रूह खैर सां परवास थियो हाणे फ़कीर अर्ज़ कयो जेको साईं ख्वाजा नजमुद्दीन कुबरा खे वज़ू पियो कराए उन अर्ज़ कयो साईं ये कैफ़ियत कहिड़ी तव्हां कौरो हयो पोइ वरी अलाए कंहिंसां तव्हां ॻाल्हायो माण्हू बि नज़र कोन आयो इहो छा मसइलो साईं फरमायो फ़कीर साहब मूंखे यादि आहे कुझु अरसो अॻे असां वटि राति जो हिकिड़ो मौली साहब आयो फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह उहे आया तोखे यादि आहे हाउसी मूंखे यादि आहे जेको मुरीद थियण
हो मुरीद थियण आयो साईं को वो मुरीद भी कोन थियो हो मुरीद भी कोन थियो पर अज मौत जो मारो हो शैतान के गुमराह पियो करे असां उन मौलवी साहब जी मदद कई उन जे ईमान के बचाए कलमो पढ़ाए दुनिया मां उकारे पार कयो आहे से मौलवी मुरीद भी कोन थियो तरसोई कोन हलियो वियो पोइ हेॾी महिरबानी पाण फरमाए त असां पंहिंजे तॾे खे सुञाणो हिकिड़ो दफ़ो असांजे तॾे ते आयो असांजो लंगर खाधाई नाश्तो पाणी कयाई असांजी सोबत में घड़ी वेठो असांखे उहा घड़ी सुञाणी पई ओ उन हिक घड़ीअ जे सदके असां मौलवी साहब ते इहो करम करे सघियो हे एड़ा वफादार हिनन जी संगत एड़ी कीमिया संगत आ जो दुनिया में भी कम अचे कब्र में भी कम अचे तो आखिरत में भी कम अचे कब्र में की कमी दिया से पीर सिंह रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह पीर गोठ वाला जेके मदीने जे साईं जा पगदार वली कोड़न पर साईं जी पग जे पांजे वडेरे सिलसिले में सरदारी सिलसिले में पगू हुंदियूं बाबा वडलो फोथियो हाने पुट ते पग रखो ये मदीने जे साईं जी पग मुबारक पीर से रोज़े धनी जे मथो साईं जा पगदार हैं मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर गोठवारा पगदार तुझी गादी पगदार तुझी गादी प्यारा मुसलमान भाई पीर से रोज़ धनी रहमत एकड़ो फकीर आयो पाण अल्लाह वारा दुनिया में हा त कंहिंजी मदद कंदा हा हाने विसाल खां बाद या वरी कब्र में मुरीद जे फांसी पे तो अल्लाह वारो छा कंदो दरबार ते आयो या की सोच खणी आयो उते रात जो सुमी दरगाह ते सुमी ख्वाब तो ॾिसे त साईं पीर साईं रोज़े धनी जो फकीर गुज़ारे वियो आ मुरीद जान छॾे वियो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो जंहिं वक़्त में उनखे कब्र में आंदो वियो आहे कब्र में आयो कब्र में दाख़िल कयो मुरीद खे मिटी ॾेई मुंहिंजा प्यारा अज़ीज़ मोटी विया त ॾिसे थो साईं पीर साईं रोज़े धनी उन मरण वारे जी कब्र में अची वेठो फकीर के चवे दो फकीर घबरा न मां तुझो कामिल मुर्शिद तो संगल सल्लल्लाहु अलैहि या हबीब ला वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह कब्र में भी कामिल पीर कम अचन था दुनिया में भी कामिल कम अचन था आखिरत में भी कम अचन था तॾहिं मुंहिंजी मिट जे घोट फरमाए तो हल साण तल जेके हली था ॼाणन न हल साण ॿियल मत हली हाल वञाई वे साण तल जेके वेही था ॼाणन न वे साण ॿियल मत वेही वेल वञाई खिल साण तल जेके खिली था ॼाणन न खिल साण ॿियल मत खिली ख्वार कनई रो साण तल जेके रोई था ॼाणन न रो साण ॿियल मत रोले छॾी
मुझा प्यारा दोस्तों ये सब इशारा अल्लाह वारन की संगत जे तरफ आ अल्लाह वारन की संगत आए आए पर जेके दुनिया जी आम संगत उन जे तरफ इशारो आ तो दुनिया में उहे संगती गोल उहे दोस्त गोल जेके चंगा होजन नमाजी होजन सच गालाना वारा मुझा प्यारा नेक कम करण वारा मैं सुठी संगत है पंजो चंगन जी सब सोबत प्यार कर सोबत ताले साले तुरा साले कुनद सोबत ताले तुरा ताले कुनद अल्लाह वारन चंगन जी सोबत चंगू बनाई दिया ए पुरन जी सोबत पुरो बनाई दिया दिसो नूह अलैहिस्सलाम जो पुटा नूह अलैहिस्सलाम अल्लाह जे पैगंबर जो पुटा कनान लेकिन गलत सोबत में बैठो गलत सोबत में बैठो पी जो नाफरमान जो अल्लाह से आलमाई करी छे पर नूह तुझे आला काई कोने हाने बुरी सोबत में आ ही उनन जो आ मुझा प्यारा दोस्तों त जने बुरी सोबत जो असर खुदा जे नबी जे पुट ते कई तो सके असां तवा करदा था असां तवा भी जेकरी गलत संगत में वेंदासी गलत सोबत में उठंदा वेंदासी त मुझा प्यारा यकीन उन जो असर असां जे मथा बराए रास्त पवंदो अल्लाह से दुआ कयो त रब असां के चंगन जी सोबत नसीब फरमाए नेकन जी सुठन सच्चन जी सोबत संगत इख्तियार करण जी तौफीक अता फरमाए बुरी सोबत खां बुरी कचहरी खां अल्लाह से असां तवा के महफूज रखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं असां जे अला हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब जी बी फरमाइश आंदी आ साईं शेख मोहायूं रहमतुल्लाह अलैह ही बुजुर्ग मुरीद हो साईं गौसल आलमीन जो साईं गौसल आलमीन जो उर्स मुबारक भी हिन महीने में साईं गौसल आलमीन जंहिंजा 12 करोड़ मुरीद जंहिंमें 9 लख वली हो साईं जा जे खलीफा उनमें 9 लख वली हो असां जत क़ौम जो साईं चग वजो मुर्शिद साईं गौसल आलमीन असांजा घणा माइट वरी साईं जो खलीफो आहे साईं मुल्ला मोहम्मद हसन रहमतुल्लाह उन जा मुरीद हे साईं जो फकीर आहे मुल्ला मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैह ऐं हाणे अदा त लॻाए त जंहिं पीर जे मुरीदनि जो मक़ाम आहे साईं मुल्ला मोहम्मद हसन जे मज़ार ते साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो पर ॾाढो साईं शाह अब्दुल करीम शाह बुलड़ी वारा उहे हाज़िरी जे लाइ ईंदा त साईं मुल्ला मोहम्मद हसन पंहिंजी कब्र मां ॿाहिरि निकिरी साईं सां भाकुर पाए मिलंदो हिकु दफ़ो साईं शाह करीम बुलड़ी वारो आयो त साईं मज़ार खां ॿाहिरि त वेठे नज़र आयो पर साईं खे उथी बि हथ न मिलनि वेठे हथ त साईं सां गॾु हिकिड़ो फ़क़ीर हो हबशी फकीर कावड़ जी साईं हेड़े मुल्लनि वटि थो अचे जेके सैयद सादात जी ख़बर ई कान्हे का उची भी आंगरियूं में न ॾिनी वेठे तव्हां सां हथ मिलाई त साईं पंहिंजे फ़क़ीर खे त हर बार छॾ तुंहिंजी निगाह अञा उते कोन थी पहुचे साईं कीअं त साईं पंहिंजी पग ही टोपी ही जो कुझु लाए उन शीदी फ़क़ीर जे मथे ते रखियो फरमा हाणे निहार जो निहारी त मुल्ला मोहम्मद हसन जे हिकड़े रान ते इमाम हसन जो सर मुबारक आ ॿिए ते इमाम हुसैन जो मथो मुबारक आ ॿई शहजादा आराम पिया कनि पाण उन खे विझड़ी था पखो था फरमाए त फ़क़ीर मोहम्मद हसन असां जे लाइ उथे या शहजादनि जे आराम जो ख़्याल कर ये साईं गौसल आलमीन जे खलीफन जो कमाल पान त सुभान अल्लाह गौसल आलमीन मैं नीवी मेरा मुर्शिद ऊंचा ते मैं उच्चियां दे संगलाई मैं नीवी मेरा मुर्शिद ऊंचा ते मैं उच्चियां दे संगलाई कुर्बान उना उच्चियां कोलों जे निवियां नाल निभाई ए दुनिया नहीं मंजिल साडी
साडे दूर दराज बसेरे मलक फलक सब हेठियां वसदे साडे रुतबे होर उचेरे आदम वतन है साडा जिथे जात कदीम दे डेरे हज़रत गौसुल आज़मीन साईं जो फकीर हो शेख मोहाइम जी मुल्ला मोहम्मद हसन इए साईं जो बड़ी फकीर हो गुलाम पर हिन जी ड्यूटी टंडे मस्ती मजा खीर जो लोटो खणदो सो मुल्तान में वनी साईं जे खानका में पहुंचे यो रोज हुन जी ड्यूटी उन टाइम लारी जार कोना पर रोज फकीर ईंदो रोज एक दफो छा थियो अल्लाह से के ज़ाहिर करणो फकीर खे सो एक दफो आयो तो बरसात पई वसे ओला पिया वसन मुल्तान देर जो थी त घर वारा साईं खे अर्ज़ रखियो खीर कोन आयो आ बचड़ा परेशान मोहायूं अञा कोन आयो आ साईं फरमायो तरसो थोड़ी देर ॾिसूं था न त पोइ ॿिए माण्हू खे चऊं था खीर आणे ॾींदो अञा ॻाल्हि ॿोल हले पई त दरवाजे ते धक लॻो ठुक ठुक जो आवाज़ आयो साईं गौसल आलमीन पाण दरवाज़ो खोलियाऊं फ़कीर दर ते आ मथे ते लोटो खीर जो आ गौसल आलमीन हिन जे कपड़े में पैरान में हथ विझी फरमायो फकीर साहब किथे तरसल होए हेडी बारिश पई हले तुजा कपड़ा बिल्कुल सुखा प्यान तोखे पानी जो निशानी कोने बारिश जो पानी ही लगल कोने छा गाला मोहम्मदी अर्ज कई सोना गौसल आलमीन जो फकीर टंडे मस्ती खां पंध कोनी इंदो आ साइकिल मोटरसाइकिल घोड़े उठ ते सवार थी कोनी इंदो आ बाबा अवां जो फकीर खीर खणी उडरी इंदो आ उडामी इंदो आ पो बादल हेठन जेके मींह वसण वारा बादल ककरन उहे हेठन अवां जे फकीर जो परवाज उन्हनि बादलनि खां मथां हूंदो आहे कदम मुंहिंजो परे वञी पतो कदम मुंहिंजो परे वञी पतो अञा मंसूर हो रे कदम मुंहिंजो परे वञी पतो कदम मुंहिंजो परे वञी पतो अञा मंसूर हो रे कदम मुंहिंजो किथे नूह नबीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे नूह नबीउल्लाह किथे ईसा रूहुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह अञा तो दूर ओरे कदम मुंहिंजो तोणी मजनू तोणी सरमत तोणी मजनू तोणी सरमत तोणी फरमाद कया हद असी हद खां लाहत आयूं असी हद खां लाहत आयूं इलाही नूर आओ रे कदम मुंहिंजो परे वञी पतो कदम मुंहिंजो परे वञी पतो अञा मंसूर हो रे कदम मुंहिंजो या मुझे मुस्तफा जी उम्मत जे वली जो शान अल्लाह जे वो फरमायो उलमा उम्मती अंबिया बनी इसराइल मुझा आलिम मुझे दीन जा शरीयत जा मुझे उम्मत जा आलिम वली अगर के नबी नाइन पर बनी इसराइल जे नबियन जिया जिया का मुराद जो तबलीगी सिलसिलो आ दीन जो सिलसिलो आ उन में जी नबियन कोशिश कयो ये मुझा आलिम भी प्यारा मुसलमान भाई मेराज वाली रात जने चौथे आसमान ते मदीने जा साईं
जलवा परोसिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाऊं बजो अर्ज़ के सुना अवां जो हिकिड़ो फरमान आहे त मुंहिंजे उम्मत जा आलिम उहे नबी न हूंदा पर बनी इसराइल जे नबी मिसल हूंदा इहो तव्हांजो फरमान आहे जी मोहम्मद फरमाए जी हां साईं पोइ भला उन्हनि मां को असांखे ॾेखारींदो अवां जी उम्मत में जेको अहिड़ो आलिम जेको असां वांगे आहे ॾेखारींदो मौलाना अशरफ अली थानवी साहब लिखियो आहे त रब जे महबूब आलम अरवाह खां हज़रत इमाम गज़ाली जे रूह खे घुरायो चौथे आसमान ते घुरायो इमाम गज़ाली से आया जे पान फरमाए मदीने जे से मूसा कलीमुल्लाह जन जे ला मुंह चयो उन्हनि मां हिकिड़ो ही बि आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछो अवां जो नालो छा आहे पान फरमाए मोहम्मद बिन मोहम्मद साईं फरमाए असां तोखां तुंहिंजो नालो पुछो आहे बाबे ॾाॾे जो कोन पुछो त हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि हज़रत मूसा जे निहारे के भला माफ़ कजो तव्हां पे याद कयो रब करीम तव्हां के पुछो तव्हां खां त मां तिलक बे यमीन कया मूसा कलीमुल्लाह तुंहिंजे हथ में चाहे त तो चयो त मुंहिंजे हथ में लठा या नांग बि थी थी आहे इन सां क़ब्र जा पल्ला बि किराईंदो आहियां हिफ़ाज़त खां खणंदो आहियां इलाही ॻाल्हियूं करे में रब त तोखां सिर्फ़ एतिरो पुछो तुंहिंजे हथ में छा तव्हां एतिरी डेग छो कई हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो गज़ाली मूंखे अल्लाह जी दरबार में ॻाल्हाईंदे मज़ो पिया त कुझु ॻाल्हायां दीदार थींदो रहे मुसोबत हलंदी रहे पाण अर्ज़ कयो मूसा कलीमुल्लाह माफ़ कजो अवां खे रब जी दरबार में ज़्यादा ॻाल्हाईंदे मज़ो आयो असांखे पंहिंजे महबूब जी दरबार में ज़्यादा ॻाल्हाईंदे मज़ो आयो महफ़िल हसीन तुंहिंजी महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा हित मीर पीर आहिनि सही हित मीर पीर आहिनि नाणे बिना बिकाना महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खां पुछो तव्हांजी हद किथे आहे सिदरतुल मुंतहा भला सिदरतुल मुंतहा खां मेराज वारी रात में तव्हां अॻिते कोन विया कॾहिं अहिड़ो मौक़ो बि आयो जो तव्हांखे रब उन खां अॻिते बि घुरायो हुजे अर्ज़ कयां हिकु दफ़ो हमेशह मां अल्लाह जो पैगाम खणी ईंदो अल्लाह पाक जो पैगाम मदीने जे साईं ॾे खणी ईंदो 24,000 मरतबा मुंहिंजी हाज़िरी थी साईं करीम जी दरबार में पर हिकु दफ़ो मदीने जे साईं फरमाया अल्लाह जो कासिद ऐं अॼु मां रसूलुल्लाह जो कासिद बणजी ख़ुदा खां सवाल पुछी पोइ जॾहिं मां मदीने वारे साईं जो कासिद थियो त ख़ुदा पाक मूंखे बिल्कुलु करीब घुरायो जिब्रील हुअ तूं मूंखां परे आ पर अॼु मदीने वारे जो ग़ुलाम कासिद बणजी आयो वेजो आ महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन माणा हित मीर पीर आहिनि नाणे बिना बिकाना महफ़िल हसीन तुंहिंजी ओ ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया शिकारी के शिकार का मुराद उहे हुस्न वारा तजल्लिन वारा जेके निगाहूं हणी दिलियूं खसींदा हा हज़रत यूसुफ जे माण्हू जो दिलियूं खसियूं पर जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जा नारा लॻा त साईं उठ ते फरमायो ख़ामोश 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 मुंहिंजो हुस्न कुझु बि न आहे हसीन ॾिसणो आहे त दुआ घुरो त एॾी उमिरि थिएव जो आमना जो लाल ॾिसो जंहिं नबी जे कमाल जा माण्हू नारा हया उन नबी माण्हू खे छलियो इहो कमाल कुझु बि न आहे कमाल रसूलुल्लाह जो ॾिसण वारो मदीने वारे साईं जो जंहिंजे हुक्म ते जबल डोड़ंदा जंहिंजे हुक्म ते वण आड़ो तो डोड़ंदा जानवर डोड़ंदा पर आसमान जो सिज जेके कंहिंखे मुसखर नथो करण अचे उहो सिज बि डोड़ंदो चंड बि डोड़ंदो तारा डोड़ंदा हर शइ जंहिं नबीअ जे हुक्म ते डोड़ंदा मर्तबो उन महबूब जो ॾिसण जो
ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थी विया आया हुआ खरीदण पर अनमुला खपी विया हे वापार तुंहिंजा जानी ठानेण कन नुमाना महफ़िल हसीन तुंहिंजी हिकिड़ो साईं जो भांगो मूंखे ज़हन तां नालो नथो आहे हाणे सनान बिन मालिक आहे या ॿियो पर उहो भांगनि जा वीचारा करंदो आलू कढंदो भांगो जेके न मुस्लमान उन्हनि जो आलू वीचारा करंदो मज़ा साईं खे ख़बर पई साईं उनखे घुरायो फरमाए भला आज उन ई अंदाज़ में असांखे भांगो उनजो भांग ॾिनी मालिकनि उथी उनखे इनाम बि ॾिनो शाबाश ॾिनी त भांग त तूं ॾाढी भली थो थिए जे ईमान आणी त मां तोखे मके जो मौसम बनां ईमान कलमो पढ़ी साईं करीम उनखे मथे ते हथ घुमायो मथे ते पर चेल ताईं आया त साईं उनखे हथ घुमायो वक़्तु गुज़री वियो पटको ॿधंदो वॾो उन में वार लिकियल
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाइयों, मदीने वारे साईं उन जे मथे ते हथ घुमाया। हाणे अरसो गुज़री वियो, पटको बदंदो वॾो, हिकु दफ़ो पटको खुली, पटको जो खुली वियो त उन फ़क़ीर जा वार ज़मीन ते अची लॻा। एॾा वार हा उनखे ॿधी, उनजे मथां पटको बदंदो, वार ज़मीन सां लॻा। असहाबनि सबूरनि फरमाया ही तो छा कयो? साईं जा वार टिन क़िस्मनि जा हूंदा हुआ, लुमा जुमा वस्ता। ये तोखड़ी हेॾा वार छॾियां जेके ज़मीन ते अची किरिया। चई अदा मां बि कोशिश कंदो आहियां, पर यार जॾहिं बि कैंची खणंदो आहियां, जॾहिं बि कंहिं नाईअ वटि वेंदो आहियां, दिलि कान मञींदी आहे त जिन वारनि ते रसूलुल्लाह जा हथ लॻाइण से कीअं कटायां। जे करे इन वारनि खे हथ ई कोन लॻे, जे हथ जे वारनि जे मथां मुंहिंजे सुहिणे महबूब जा हथ खुलिया। ॾाढा वॾा शिकारी आया, शिकार थी विया, आया हुआ ख़रीदण पर अनमुला खपी विया। हे वापार तुंहिंजा जानी, हे वापार तुंहिंजा जानी, ताने न कन नुमाना महफिल हसीन तुझी। प्यारा मुसलमान भाइरो, तो हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमाया त साईं मूसा अलैहिस्सलाम तोखे अल्लाह वटि ॻाल्हाईंदे मज़ो पियो आयो, मूंखे पंहिंजे दिलि पर मदीने वारे जी दरबार में मज़ो पियो अचे। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बज़ाहिर हज़रत इमाम गज़ाली लाजवाब कयो त मदीने जे साईं शहादत वारी आंगुर मुबारक खणी हिन कुख में हीअं हणी फरमायूं तातब या गज़ाली, गज़ाली अदब कर, नबी जो दरबार आ। जॾहिं इमाम गज़ाली जाओ त साईं जे हिन आंगुर मुबारक शहादत वारी जेका हिन कुख में साईं इशारा में हई ही, इहो निशान इमाम गज़ाली वटि मौजूद, इहो निशानी मौजूद हुई। मुंहिंजा प्यारा हे आहे मुंहिंजे मदीने वारे साईं जे उम्मत जे वलियन ऐं आलिमनि जो खबाव। हज़रत साईं शेख महायूं रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो, सोना बादल हेठनि तुंहिंजो फ़क़ीर बादलनि खां मथां उॾरी ईंदो। साईं हज़रत गौसल आलमीन फरमायो, फ़क़ीर साहब हाणे तोते खीर वारी ड्यूटी माफ़, अॼु खां पोइ खीर न। सोना सोचो, सन मुर्शिद कामिल फरमायो हाणे तोखे ॿी ड्यूटी ॾियणी आहे, ॻोठ में वे तो ता पंध माफ़ आ। हाणे उते हली असांजो तरीक़ो हला, ख़ुदा जो ज़िक्र हला। हज़रत साईं शेख मोहायो रोई पियो। हज़रत साईं बहावल हक़ फरमायो, ए मुंहिंजा मुरीद रोई छाजे लाथो, हेॾी महिरबानी थी आ, हे पंध असां तोखे बचायो आ, क़िबला साईं उन जो ख़ैर आ, पर ॻाल्हि असली आ अवां खे खीर ॾियण वारा खोड़, पर मां असांजे टंडे मस्ती जे खूहनि जो पाणी ॿारो आ, अवां जे मुल्तान जे खूहनि जो पाणी ॾाढो भलो आ। मां खीर ॾेई वापसी में पंहिंजो लोटो खीर पाणीअ मां भरे पंहिंजे बचनि खे पंहिंजे मुर्शिद जे दर जो पाणी पियारींदो आहियां। मुंहिंजा कामिल मुर्शिद बच्चा मूंखां पाणी घुरंदा, उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? साईं फरमायो हाणे अॻे हाणे तो पंहिंजी करामत ज़ाहिर कई, हाणे मूंखे मौक़ो ॾे तूं ॾिस त मुर्शिद जो कमाल छा आहे। हाणे इहो खीर वारो लोटो असांजे खूह में उछला, खूह जे हवाले कर, पोइ हलियो वञी ॻोठ वञी खूह खोट पंहिंजे घर जे अॻियां पासे में वञी खूह खण। जेकॾहिं इहो खीर वारो लोटो टंडे मस्ती मज़ा ॿाहिरि निकितो त सम्झ त गौसल आलमीन मुल्तान जे खूहनि जा नार टंडे मस्ती जे नारनि में मिलाए छॾिया। इहो लोटो टंडे मस्ती मज़ा ॿाहिरि इहो फ़क़ीरनि वाक़िए जो अर्ज़ कयो। 11:30 ताईं मूं साईं आबुल नज़ीर सां वाइदो कयो, इंशाअल्लाह हाणे शींहं वारो वाक़ियो भिटाई साहिब जा बैत ई पढ़िया, इंशाअल्लाह साईं जी यादि ताज़ी कई आहे। सलात खे भेरो सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, पीरन जो पीर दम दस्तगीर रहमतुल्लाह अलैह, तालिब महमूद मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर, तालिब महमूद मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताईं, कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर, तालिब महमूद मुर्शिद तू दस्तगीर दस्तगीर जिन दस्तगीर जी ड्यूटी ॾिनी उन्हनि खे रब करीब नवाज़े। साईं पीर मोहम्मद कासिम साईं मशहूर वारा रहमतुल्लाह अलैह, मशहूर वारा साईं बुजुर्ग जी ॻाल्हि निकिती आहे जेकी करामत ॿुधायां। साईं जी ज़मीन ते पे हलियो जी वंगार हुई वेर, हाणे अवां वटि सिलसिलो वंगारनि जो कोन्हे, आबत चवंदा वंगार चवंदा, अॻे कंहिं दौर में जॾहिं ज़मीनूं आबाद हूंदियूं वंगार आबत हिक ॿिए जी हिमत अफ़ज़ाई कंदा, असां वटि अञा बि आहे। देगड़ो भत जो लाहींदा आहिनि, अञा तूं बि आ तूं बि आ, अॼु हिन जो लाबारो, अॼु हिन जी वेर कईसीं, अॼु हिते गुॾ कईसीं, 15-20 माण्हू ॿिए पंहिंजो खे आबत चवंदा, अपर सिंध वारा वंगार था चवनि मुंहिंजा प्यारा। तो साईं जे बनीअ में वेर हुई, वेर सारियुनि जी आबत हुई, उन आबत में सभु साईं जा मदरसे जा शागिर्द, मशहूर वारे साईं जा शागिर्द। उन टाइम ग़रीबानो दौर हो, ॿिनि पैरनि जो घणो करे माण्हू कच्चे बसर सां खाईंदा। सो साईं मानी बि खण आयो, बसर बि खणी आयो, कच्चा बसर। तो सभिनी शागिर्दनि सां वियो, हाणे तव्हांखे मानी खारायां, पर साईं जा पघर ॾिठा, गर्मी हुई, फरमायूं ऐ तालिब इल्मो अज दियो खबर भला मानी तो मुखा खाराईंदुसि, पर अज मुखा का शइ कुदरत अल्लाह जी सभिनी शागिर्दनि जो से अस दुआ करा सा सुठी जगह ते शादी थी, शादी सुठे घर में शादी थी। हाणे तालिब तकरीबन मदरसे में गरीब हूंदा, गरीब ॿार हूंदा, साईं मौज में जिया, फरमायूं जेको बि पंहिंजे मुठ सां हीअं या हथनि सां जाम करे बसर जी गंढ टोड़ींदो शादी थींदी, शादी थींदी। हाणे सभिनी ज़ोर लॻाए, जेको बसर टोड़ींदो वञे साईं तुंहिंजी शादी थी वई, वरी ॿियो बसर टोड़े साईं तुंहिंजी शादी थी वई। ईअं जेको उस्ताद न वेंदो उन खां बसर न पढ़ाईंदो, उन खां बसर न टुटो टोड़ी पर देर सां। त साईं मशहूर वारे सयो फरमायो तुंहिंजी शादी थींदी पर घर वारी गुज़ारींदी कान, रहंदी कान, बसर टोड़े लो पर इलाही देर खां पोइ टोड़ी घर वारी शादी थींदी, तुंहिंजी घर वारी तो रहंदी कोन। मुंहिंजा प्यारा जीअं साईं फरमायो इहे सभिनी शागिर्दनि जी अमीरनि जे घर में शादी थी, वॾनि माण्हुनि में शादी थी, ऐं जंहिं उस्ताद बसर टोड़ियो पर आख़िर में जेके तुंहिंजी घरवारी रहंदी कान, उहो चंद महीना शादी थी, उनजी घरवारी हली। यानी जीअं बुजुर्ग पंहिंजा लफ़्ज़ कढिया ईअं थी वियो। उन मशहूर वारे साईं जे वाइदे मूंखे बि यादि आहे, सफ़ा नंढड़ो आहियां जॾहिं लाड़काणे सां पढ़ंदा हुआसीं, उन टाइम साईं जा ये लफ़्ज़ ॿुधा, पाण फरमाईंदा ओ ग़रीब, ॻाल्हाईंदा ईअं हा, ओ ग़रीब जे तूं चवीं थो तवंगर थियां शाहूकार थियां त वञी रसूलुल्लाह जो मीलाद कर, घर में यारी शरीफ़ यारी कर, खुदा तोखे शाहूकार करे छॾींदो, तोखे माला माल करे छॾींदो। ओ मदीने जे साईं सां लौलाईंदे अदा ॾाढो ख़ुशि रहंदे, मदीने जे मीर सां लौलाईंदे अदा ॾाढो ख़ुशि हूंदे, रब तोखे झोला भरे ॾींदई अदा ॾाढो ख़ुशि थींदे, ॾाढो ख़ुशि रहंदे, हाँ ॾाढो ख़ुशि रहंदे। साईं जो मीलाद कंदे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल अवल शरीफ अचे पियो। साईं हाफ़िज़ नज़ीर अहमद साहब असांखे चांहि प्यारी उन कमरे में जिते मुंहिंजे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे मीलाद जो सामान रखियो,
ॾाढी दिल ख़ुश थी अल्हम्दुलिल्लाह ये असांजा जवान जेके असांजे हाफ़िज़न आलिमन जा सहकारी जेके कम वक्त कढन था हिन वक्त कढन वडी वडी दुखी ॻाल्हि आहे पर अल्हम्दुलिल्लाह असांजे हाफ़िज़न आलिमन जे सहकार में उन्हनि जी क़यादत में मुंहिंजा प्यारा दोस्तो ये उजागो कनि था झंडियूं ठाहिनि पिया लड़ियूं बतियूं वॾा बैनर बोर्ड ठाहे त महबूब जे मीलाद जो महीनो अचे पियो असां उन जी तयारी कयूं सॼे मेमण गोठ के सिंगारियूं कुंवार वांगे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हिकु अॻु फरमायो जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहरा मुझे महबूब जे अचण सां बाग बहारूं थी वयूं बंद शयूं खुली पयूं मुंहिंजा प्यारा बंद बूटा मुखण में खुली पिया पोइ जिते जिते मुंहिंजे महबूब जा बैनर लॻंदा जिते जिते शहर सिंगार बान मुंहिंजा प्यारा उते बरकतूं रहमतूं ख़ुदा वसाईंदो आहे जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरियाला बाग बागीचा मोरियाला आए तो अनवर जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहरा अर्श ज़मीन आसमां ते पथरियां फर्शों पत्थर तारन ताबत खां ख्याला तारन ताबत खां ख्याला पो खुश था शम्सो कमर जाए जामा है रसूल जे खुलिया बाग बहरा रब्बिल अव्वल शरीफ अचे पियो झंडा खरीदो सब मीलाद कमेटी वारनि ते न छॾियो अवां बि हथ वधायो हर को पंहिंजे घर ते झंडो हणे स्कूल ते घर ते लॻायो कॉलेजुनि ते झंडा लॻायो मुंहिंजा प्यारा सोने महबूब जी आमद जी जो हितां गुज़रगा खां को गुज़रे ख़बर पए त मेमण ॻोठ मुस्तफ़ा जे आशिक़नि जो ॻोठ रसूलुल्लाह जे हुबदारनि जो ॻोठ आहे जेकॾहिं एतिरो बि कई चयो त लिस्टुनि में नालो अची वेंदो लिस्ट में नालो लिखजी वेंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो तो सही मशहूर वारा फरमाईंदा ओ गरीब जे शाहूकार थियण तो चाहीं त घर में मीलाद शुरू कर रसूलुल्लाह जे यारी शुरू कर जैसे हाफ़िज़ नज़ीर साहब वार हिकिड़ो सिलसिलो मीलाद जो शुरू कयो हर जुमे जी शाम इशा खां पोइ कई न कई कारकुन जे घर में मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद थींदो आहे मीलाद करण वारा कॾहिं बर्बाद न थींदा कॾहिं बुखिया सुञा न थींदा उन्हनि जा घर बेड़ा साईं जे मीलाद जे सदके आबाद हूंदा सरशाद हूंदा जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं जो सरवर आलम का मीलाद मनाते हैं
प्यारा मुसलमान भाइरो हज़रत पीरान पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला जो फकीर साईं वटि ईंदा हा दावतूं खणी फकीर ईंदा अवां बि चाहींदा आहियो मुर्शिद अचे त यार मुंहिंजे घर दुआ घुरा असां जहिड़ो ग़रीब फकीर ईंदो आहे तमामु ॾिसंदो आहियां दोस्त चवंदा आहिनि साईं असां वटि चांहि जो घोट पी साईं असां वटि मीलाद कमेटी वारा बाबा महबूब जो सनागर आहे कहिड़ो बि आहे त उनखे वठी अचो बरकत जा पेर वे हर कंहिंजी नियत हूंदी आहे हीअ त दस्तगीर आहे ज़माने जो फकीर ईंदा हिकिड़ो मुरीद आयो कुरारो साईं के जैसे मुखे भी टाइम मिलियो साईं जो भला हिकड़े के आज़माए भी ॾिसूं केतिरे क़दरा मुरीद आया मरीद आ सो साईं फरमायो फकीर तू है गरीब माण्हू तू असां जी दावत करे दस के भला साईं जहिड़ो हाल आहे जेको चवंदो सो तयार कंदा साईं फरमायो असां जो ख़ैर आहे पर असां जी सवारी खे मानी कोन कराए सघंदा तोखा जो कम चढ़ेला साईं सवारी उठ घोड़ो गाह खोल साईं फरमायो उठ घोड़ो न मां शींहं ते चढ़ंदो आहियां गुलदस्ते करामत वारे लिखियो आहे त ही शींहं न हो बस हिकिड़ी करामत ही साईं जो हिकिड़ो इम्तिहान हो पंहिंजे मुंड में हा मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमायूं असां शींहं ते सवार थींदा आहियूं ॿिया पीर घोड़नि उठनि ते दस्तगीर शींहं जी सवारी कंदो आहे साईं शींहं गोश्त खाईंदो आहे हिकिड़ो ॿकरो शींहं जे लाइ काटींदासीं साईं फरमायो ॿिया शींहं झंग जा गोश्त खाईंदा आहिनि पर ही गोश्त खाईंदो आहे पर इंसान जो गोश्त खाईंदो आहे पोइ चईसे मुंहिंजा 11 पुटनि मां आहियां मुंहिंजी कुरारी आहे पोढ़ी सभई तुंहिंजे शींहं जे अॻियां लेटी पवंदासीं जेको बि खाई छॾे पोइ त बस हाउ फकीर हाउ त साईं ॿिए ॾींहुं तयारी कई ॿिए ॾींहुं तयारी कई पर हाणे पढ़ो घुमाई मौलवी पीर फ़कीर सभिनी खे चई यार अवां बि दुनिया जा पीर ॾिसां मुंहिंजो पीर जो ॾिसो मुरीद नचो सरबती ॾिसो छाजे लाइ जो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा सरबती मुझे पीर ॾिसो ज़ियारत कयो मुंहिंजा प्यारा वॾा आलिम वॾेरा सरदार हली आया सॼे खे दावत ॾेई आयो उहे बि बेड़ा कोकरे बीठा हेॾा मुंहिंजो पीर दिलबर दस्तगीर शींहं ते सवार थी आया जॾहिं मुंहिंजा प्यारा उते पीता सभिनी सलामी ॾिनी हज़रत बादशाह पीर खे फ़कीर अर्ज़ कयो कुरारो मुरीद हो कोड़ो साईं हाणे तव्हांजे लाइ बिस्तरो थियो साईं फरमायो असां बिस्तरनि ते बाद में वेंदासीं मानी पोइ खाईंदासीं अॻ में फ़कीर वाइदो पूरो कर असांजी सवारी खे गोश्त आने दे पहिरीं असांजी सवारी जो बंदोबस्त कर फ़कीर आवाज़ ॾिनो त यार हां फरमा बरदार जवान पुट हा लबैक लबैक वाह वाह बेटा फरमाए तो भली मरकन मायरू समझो सालिहन महशर दे मैदान में इनन दहुना लाज मिलन बियन बेचारन अदा ओ जागा अजाया कया अज त माइट सिके थो पुट 12 किलो खीर जो वठी त पुट 100 गालियूं थो ॿुधाए 50 नखरा थो करे मुंहिंजा प्यारा सल रब करीम असांखे माउ पीउ जो फरमा बरदार बनाए पीरनि जे पीर दस्तगीर जे फ़कीर हक़ल ॾिनी त 11 जवान पुट निकिरी आया हिकु हिकिड़ो दस्तगीर जे शींहं जे अॻियां ईंदो वियो शींहं हड़प कंदो वियो 11 पुट विया हलिया साईं फरमायो अञा ज़रूरत आहे शींहं खे शींहं कंदलो ॾियो हाउ साईं फरमाया फ़कीर आया सवारी के ढो कोन जो कुरारी आई संस घर वाली पोड़ी साहब बिस्मिल्लाह जी दस्तगीर हली वई हाने अञा पुछा क्यों भला शींहं ज़रूरत हाउ अञा भी ज़रूरत फ़कीर हाने हलिया तुंहिंजो वारो तो बाहु वधी साईं फरमाया बाहु छा साईं हिकिड़ो अर्ज़ आहे चई जॾहिं पुट विया घर वारी वई त अर्ज़ यादि कोन आया तुंहिंजे सिर ते आई आहे त हाणे तोखे अर्ज़ यादि न साईं बचा जे लाइ नाहे मां तुंहिंजी सवारी त क़ुर्बान सिर्फ़ पंहिंजे शींहं खे चओ त जीअं मुंहिंजे पुटनि खे खाधो अथई जीअं घर वारी खे खाधो अथई ईअं न खाए
ये न खाए मुखे मथे में चटन हणे मथे खां न खाए पेरन खां खाइण शुरू करे साईं फरमायो जेड़ो पेरन खां एड़ो मथे खां पाण मथे खां खाइंदो त जल्द आधार खत्म थी वेंदो न क़िबला साईं यो आधार अखिन थे चवां तो पेरन खां खाइण शुरू करे पर आस्ता आस्ता खाइंदो रहे साईं फरमायो छाजे ला अर्ज के सोना मां ॾाढो बासू बासियो त दस्तगीर दर ते ईंदो दीदार कंदासी होॾां त रश हूंदो आ हुते त कोई कोंदो मिले दरगाह ते हिते जो इंदा दीदार कंदस पर किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता लिखूं जनीचे तेरियूं लोह कलम में उनन ओ तेरियूं घड़ियूं घारन पेयूं सही दिल थे जो त ॾिसंदो रहा पर किस्मत ही नज़ारो कयो आ इन जे करे चवंदो जेस ताईं पेरन खां खाए तेस ताईं तो तुंहिंजो दीदार कयो वाह वाह फकीर वाह वाह कुरारा वाह 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 मुरीद जो हक अदा कई मोजा प्यारा साईं फरमायो शीं भला ये खान शुरू कर फकीर साईं जे चेहरे ने अखियूं कयूं अखियूं चुंबे न पियो हेडे होडे झपकाए न पियो साईं फरमायो फकीर तोखे आज़ार तकलीफ़ न तो थे अर्ज़ के से तुझे दीदार में का शय याद ना है त आलम अरवाह खां सचल सरमस्त ॻाल्हायो अखियां मुलाला वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मुलाला वन बेवस लगियां इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तोले कामल मास रतियां रतियां मोला ला वन बेवस लगियां है साईं सचल इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इन रमज़ान विच रखियां रखियां मोला ला वन बेवस लगियां प्यारा मुसलमान भाईरो साईं जे फकीर जी मोहब्बत में थी पान फरमायो ओ शीं जी फरमायो हेरा मुरीद जाया नतबा हेरा मुरीद सार जियन जिन जे दिल में हेतरी मोहब्बत आ ये जो फूंगारो है यारा पुट घरवारी पुकरारो सब बाहर उथी बीठा ऐ मुजा प्यारा सभी के जवन लगा मुर्शिद जो दस्तगीर उनखे लरन लोडवा जो अब्दुल कादिर पीर उनखे लहर लोडवा अदा यारी बारे करण सवाबा दुश्मन लाए जियरे अज़ाबा दुश्मन लाए जियरे अज़ाबा जन मिसरू विरहाया खीर उनखे लहर लोडवा ओ मुर्शिद जहीं जो दस्तगीर उनखे लहर लोडवा मेरे लब पे रात दिन तेरा नाम से आज़म मेरे लब पे रात दिन है तेरा नाम से आज़म तेरे जिक्र से बने मेरे से आज़म तेरे मेरे लब पे रात दिन में तेरा नाम या नबी सलाम अलैका या रसूल सलाम या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका मुस्तफा मुस्तफा मदनी भलारा
हिनने असां बेकसन जा भर झलारा भर जा प्यारा ये जमात परती थई सुहारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका या अल्लाहुम्मा आमीन برحمتك استغيث يا رب الراحمين اله العالمين ادا نواز علی صاحب पंहिंजे मरहूम वाल साहब जे लाइ पंहिंजी न्याणी जे लाइ जेका ख़ैरात कई आहे उन जो सवाब जलसे जो सवाब नगर न्याज़न जो सवाब पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा बारगाह रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मदीने जे साईं जा वालिदैन शरीफ़ैन आले पाक ऐं अज़वाज मुतहरा सहाबा किराम ताबीन तबा ताबीन जमी मशाइख़ इज़ाम जमी उलमा किराम मुमिन मुमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जे दरबार में सवाब क़बूल फरमा बिलखुसूस अदा नवाज अली साहब जे मरहूम वालिद साहब मरहूमा न्याणी जे रोहन बार के सवाब अता फरमा ऐं संदन अहले खानदान मां ॿिया जेके बि मर्द मुस्लमान औरतूं नंढा वॾा गुज़ारे विया मेमन ॻोठ मां जेके मरहूमीन विया आहिनि सभिनी जे अरमान खे सवाब अता फरमा संदन सगीरन कबीरन गुनाहनि खे माफ़ फरमा जन ही प्रोग्राम करायो आहे उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमा उन जे बच्चन ते घर ते राज़ी थी रहम करम फरमा सॼे पाड़े खे आबाद फरमा सॼे मेमन ॻोठ ते बरकतूं रहमतूं अता फरमा इलाहुल आलमीन असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा ॿिन्ही जहाननि जूं बरकतूं रहमतूं भलायूं नसीब कजां ॿिन्ही जहाननि जे नुक़सान खां असांखे बचाइजां इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मौलाना सफीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन खलीफ़ा अब्दुल मजीद बशीर पढ़ंदो और जदों दिल सुन लायो